बंद जो आशिकन दोस्ता माशूकन जो मोते पाए जी पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं नवां जतोई में इनकलाबी शाइर साईं गदा साहिब ख़ासकली जी ताज़ियत जेको मेड़ाको आहे उहो नवां जतोई में रखियो वियो आहे, जंहिंमें काफ़ी महिमान ख़ासि बि आयल आहिनि ऐं पाण अचो त उन्हनि सां ॻाल्हि कयूं था त उन्हनि जो साईं बाबति वधीक छा चवणु आहे। क़ौमी तौर त ताज़ियती प्रोग्राम आहे, पर गदा त अहिड़ो माण्हू हुयो, इनकलाबी माण्हू हुयो। इनकलाबी माण्हुनि जे लाइ ताज़ियत कॾहिं न थींदी आहे, उहे ज़िंदा हूंदा आहिनि, उन्हनि जो पैगाम, उन्हनि जी जदोजहद। ऐं गदा अहिड़ो माण्हू हुयो, हू रुगो कमरे में वेही शाइरी करण वारो न हुयो, हू त मैदाननि में शाइरी कंदो हुयो। अहिड़नि माण्हुनि जो नालो जेको आहे उहो ज़िंदा ई हूंदो आहे। त हीउ हिकिड़ो गदा खे यादि करण जो प्रोग्राम आहे ऐं गदा जे ज़रिए उहो पैगाम जंहिंजे लाइ गदा सॼी उमिरि गुज़ारी, उन पैगाम खे अॻिते वधाइण आहे। इहो ई मक़सदु आहे हिन ॾींहं जो। दोस्तनि जी समाज दोस्तनि ई प्रोग्राम कयो आहे, उन्हनि खे जस हुजे। गदा पाण हिकु मज़दूर माण्हू हो, राज़ो हो, ऐं सॼी उमिरि हुन जेका जदोजहद कई क़ौमी ग़ुलामी जे ख़िलाफ़ु, तबक़ाती ग़ुलामी जे ख़िलाफ़ु, ऐं झरजंग हुन इहो पैगाम पुॼायो त सिंध जा जेके मज़लूमियत आहे उहा ख़तमु थिए, हारी मज़दूर जी। ऐं हेठे क्लास जो माण्हू हो ऐं इंतिहाई इनकलाबी जस्तजू कंदड़ वारो, जदोजहद कंदड़ वारो माण्हू हो, खे सुर्ख सलाम तालियूं पेश कयूं असां। जीएस समाज जो कारकुन हो ऐं जीएस समाज जे तरफ़ां अॼु खेसि यादि कयो पियो वञे। उन में जीएस समाज जो चेयरमैन बि आयो आहे, इन तरह जा सियासी समाजी कारकुन शरीक थिया आहिनि। उन्हनि सभिनी खे गदा खे सुर्ख सलाम। साईं बुनियादी तरह सां असांजो दोस्त बि हो, सियासी तोड़े फ़िक्री लिहाज़ खां बि हक़ मौजूदु चवण वारो हो, असां बि हक़ मौजूदु चवंदा आहियूं। ऐं गदा मुतहरिक माण्हू, हिकिड़नि माण्हुनि खे ईअं नज़र ईंदो हूंदो त हू घुमे पियो, मुतहरिक हो। जॾहिं दुनिया जी तब्दीली पई अचे उन ते गदा ॻाल्हायो पई। जॾहिं चागी ऐं पुखरान ते हमला कया हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे फ़ौजनि, उनखे ललकारे चयईं त चागी ऐं पुखरान ते हमिलो, अल्लाह ऐं भॻवान ते हमिलो। त इहो मुतहरिक माण्हू, हकलण वारो, जाॻण वारो जीएस महाज जो अॻुवाण हुयो। असां साणुसि ज़िंदगी में गॾु रहियासीं ऐं अॼु हुन जे विछोड़े ते जेतिरो असांखे अफ़सोस बि आहे, पर मां सम्झां थो त गदा कॾहिं बि मरणो न आहे, हू ज़िंदा आहे ऐं असां हुनखे ज़िंदा तसवर कयूं था। बाक़ी जिस्मानी क़ुवत हर माण्हू जी महदूद आहे ऐं रूहानी जेका आहे ताक़त उहा लामहदूद हुजे थी। इन करे गदा अॼु बि असां सां गॾु आहे। महिरबानी।